थी सके थो कॾहिं अव्हां कंहिंखे इहो चवंदे ॿुधो हुजे त संदन दुन लही वियो आहे या पंहिंजी जाइ तां हटी वियो आहे, पर छा इहो वाकई को मर्ज़ आहे? एलोपैथी या ॿिए हंधि दुन पंहिंजी जाइ तां हटी वञण जो को ज़िक्र मौजूदु न आहे, पर इहो दुरुस्त आहे त इहो मसइलो थींदो आहे ऐं घणो वज़न खणण, मामूल खां हटी सख़्त महिनत करण ऐं खाधो न खाइण बि इन जा सबब बणिजी सघनि था। आम तौर ते इन जूं अलामतूं पेट में सूर, कब्ज़, मादे जा मसइला, खाधे जी ख़्वाहिश ख़तम थियण थी सघनि था। जेकॾहिं अव्हां खे ईअं महसूस थिए त सुबुह नाश्ते खां अॻु आङूठे खे दुन ते रखो। जेकॾहिं हुते वाइब्रेशन या धड़कन जो अहसास थिए त दुन पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, ॿी सूरत में उहो पंहिंजी जाइ तां हटी वियो आहे। अहिड़ी रीति हिकु ॿियो तरीक़ो सिधो लेटण आहे। सिधो लेटी पंहिंजा ॿई हथ जिस्म जे पासनि में रखो। जॾहिं त पेरनि खे सिधो रखो ऐं आङूठनि खे ॾिसो। जेकॾहिं उहे ॿई हिक ॿिए जे बराबरि या लेवल ते न हुजनि त इहो बि दुन लहण जी निशानी आहे। इन जो हिकु ॿियो बहितरीन इलाज ख़ुश्क चांहि जी पती बि आहे। इन खे चङी रीति पीए इन जो हिकु चमचो गिलास पाणीअ में मिलाए पी छॾियो, जंहिंसां पेट में सूर फौरी ख़तम थी वेंदो, जॾहिं त कुझु माण्हुनि खे रिलीफ में थोरो वक़्तु लॻी सघे थो। अहिड़ी रीति वेही ॼंघूं ड्रिघियूं कयो, पोइ साॼी ॼंघ खे मोड़ियो ऐं पंहिंजे हथनि खे अॻिते खोले खाॿी ॼंघ जे अंगूठे खे छुहण जी कोशिश करियो ऐं 7 भेरा इहो अमल वर्जायो। इन खां पोइ ॿिन्ही ॼंघुनि खे सिधो करे वठो ऐं हिन भेरे ॼंघ खे मोड़े हथनि सां साॼी ॼंघ खां अंगूठा छुहो। इहो अमल बि 7 भेरा वर्जायो। इन वर्ज़िश सां दुन पंहिंजी जाइ ते वापसि अची वेंदो। हिकु ॿियो तरीक़ो मुतासिर हिसे में मालिश करणु आहे, जंहिंसां पेट जो सूर घटिजी वेंदो ऐं दुन बि कुझु ॾींहंनि में पंहिंजी जाइ ते अची वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk